हूअं त केतिरियूं ई बीमारियूं इंसान लाइ मौतमार साबित थींदियूं आहिनि, पर तकिड़े ऐं ओचिते मौत जो सभ खां वधीक सबबु दिलि जा मसइला बणिजनि था। कुझु वक़्तु अॻु त दिलि जा मसइला वॾी उमिरि जे माण्हुनि सां जोड़िया वेंदा हुआ, पर अॼुकल्ह जी तिर्ज़े ज़िंदगी ऐं खाधे पीते जे करे इहे मसइला कंहिं उमिरि तोड़े वक़्त सां जोड़णु ॾुखियो बणिजी वियो आहे। कहिड़ी बि उमिरि में कहिड़े बि माण्हूअ खे दिलि जो मसइलो थी सघे थो। इन लाइ सभिनी खे पंहिंजी दिलि जी सिहत जो ख़्यालु ज़रूरु रखणु घुरिजे। दिलि जे दौरे तोड़े मुख़्तलिफ़ मसइलनि जे लाइ घणे क़दुरु केतिरियूं ई ख़ासि अलामतूं हूंदियूं आहिनि, जिन मां पतो लॻाए सघिजे थो त इंसान जी दिलि खे के ख़तरा लाहिक़ आहिनि। जॾहिं त उन्हनि में कुझु अलामतूं ख़ामोश बि हूंदियूं आहिनि, जिन तरफ़ बि ध्यानु ॾियणु ज़रूरी आहे। उन सां गॾु कुझु आदतूं पिणु हूंदियूं आहिनि जेके दिलि जे मसइलनि जो सबबु बणिजनि थियूं। अॼु असां अहिड़ी 6 आम आदतुनि बाबति ॿुधाईंदासीं जेके वॾी हद ताईं दिलि जे मसइलनि जो सबबु बणिबियूं आहिनि। मुख़्तलिफ़ जायुनि ते केतिरनि ई माण्हुनि खे नंढे तोड़े वॾे मसइले मां जिंदु छॾाइण लाइ एंटीबायोटिक दवाऊं खाइण जी आदत हूंदी आहे। अक्सर माण्हू थोरी थोरी ॻाल्हि ते इहे दवाऊं खाईंदा आहिनि जेके कंहिं बि हवाले सां उन्हनि जी दिलि लाइ सुठियूं नाहिनि हूंदियूं। घणे मिक़दार में या घणे वक़्त ताईं एंटीबायोटिक दवाउनि जो इस्तेमालु दिलि जे दौरे ऐं दिलि जी बीमारियुनि जो सबबु हूंदो आहे। ईअं बि नाहे त एंटीबायोटिक दवाउनि खे मुकमल तौर ते बंदि कयो वञे, पर डॉक्टर जे ॿुधायल वक़्त ऐं तरीक़े खां वधीक पाण मुरादो तौरु इन्हनि दवाउनि जो इस्तेमालु न करणु घुरिजे। तव्हां अहिड़ा माण्हू त खोड़ ॾिठा हूंदा जेके घर तोड़े पाड़ेसिरियुनि ऐं मिटनि माइटनि जूं ज़िमेवारियूं पंहिंजे मथे ते खणंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां बि ॿियनि माण्हुनि जा मसइला पंहिंजे मथे ते खणंदा आहियो ऐं हर माण्हूअ लाइ संजीदा हूंदा आहियो त इहो तव्हांजी दिलि लाइ नुक़सानकार आहे। ईअं नाहे त तव्हांखे पंहिंजे घर जूं ज़िमेवारियूं न खणणु घुरिजनि या ॿियनि जी मदद न करणु घुरिजे, पर संजीदा मिज़ाज ऐं घणो दबाव तव्हांजी सिहत लाइ सुठो नाहे हूंदो। जेकॾहिं तव्हांखे बि घर तोड़े मिटनि माइटनि जूं ज़िमेवारियूं आहिनि त तव्हांखे खिल भोग बि ज़रूरु करणु घुरिजे। ॿियो न त हफ़्ते में हिकु भेरो का कॉमेडी फिल्म ज़रूरु ॾिसो जंहिंसां तव्हांजे ज़हन जो दबाव घटिजी वेंदो आहे। अॼुकल्ह जी तिर्ज़े ज़िंदगी बि इंसानी सिहत लाइ तमामु ख़तरनाक बणिबी पई वञे। ख़ासि करे नौजवाननि में राति जे वक़्तु मोबाइल फ़ोन जो इस्तेमालु इंतिहाई ॻणतीअ जोॻो अमल बणिजी चुको आहे, जंहिंसां अखियुनि ऐं दिमाग़ खे नुक़साननि समेत निंड न अचण जा मसइला थियनि था। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त घटि निंड बि दिलि जी बीमारियुनि जो वॾो सबबु बणिजी रही आहे। जेकॾहिं तव्हां हफ़्ते में 3 भेरा घटि निंड जो शिकार बणिजो था त इहो तव्हां लाइ ख़तरनाक आहे। अहिड़ी ई रीति कमकार न हुअण या सुस्तीअ जे करे केतिरा ई माण्हू घणी निंड करण जा आदी हूंदा आहिनि, पर 9 कलाक खां वधीक निंड करण वारी आदत बि दिलि जी बीमारियुनि जा 30% ख़तरा वधाए छॾींदी आहे। एतिरे ताईं जो मंझंदि जो सुम्हण बि ख़तरनाक हूंदो आहे। हिकु तहक़ीक़ मां साबित थियो आहे त 58% औरतूं मंझंदि जो सुम्हण जूं आदी हूंदियूं आहिनि, जिन में मौत जी शरह वधीक हुजे थी सघे थो त तव्हांखे ॿुधण में अजीब लॻे, पर ख़राबु ॾंद बि दिलि जी सिहत लाइ नुक़सानकार ॻाल्हि आहे। उन करे जिन माण्हुनि खे बुर्श करण जी आदत नाहे या घटि आहे त उन्हनि खे इन ॻाल्हि जो ज़रूरु ध्यानु रखणु घुरिजे। राति जो सुम्हण खां अॻु बुर्श ज़रूरु करणु घुरिजे। जॾहिं त ज़रूरत पवे त डॉक्टर खां बि ॾंद साफ़ कराया वञनि। जेकॾहिं केरु इहो सम्झे थो त उन जी उमिरि नंढी आहे ऐं खेसि दिलि जे दौरे या दिलि जी बीमारियुनि जो ख़तरो नाहे त इहा संदसि बेवकूफ़ी चइबी। गौर करे ॾिठो वञे त नंढी ऐं विचोली उमिरि में अॼुकल्ह दिलि जा मसइला घणा वधी विया आहिनि, जंहिंजो सबबु खाधे खुराक जो ग़लति इस्तेमालु आहे। केमिकल मिलियल खाधा पंहिंजी जाइ ते, पर वॾो गोश्त, फास्ट फूड्स, सिगरेट नोशी ऐं शराब वापिराइण जो वधंदड़ रुझान दिलि जी बीमारियुनि में वाध जो सबबु बणिजी रहियो आहे। हिकु आम अलामत जेका अक्सर माण्हू नज़रअंदाज़ कंदा हूंदा इहा बि आहे त अखियुनि जे तारे जे चौधारी अछे या हल्के फिके रंग जो तह ज़ाहिर थियल हुजे। इहो तव्हांजे जिस्म में वाधू कोलेस्ट्रोल जी अहम निशानी हूंदो आहे। जिस्म में कोलेस्ट्रोल या सणभ जो वधणु सिधीअ रीति दिलि जी बीमारियुनि सां जुड़ियल आहिनि। उन करे जेकॾहिं तव्हां सां बि अहिड़ो मसइलो हुजे त फ़ौरी तौर ते डॉक्टर सां राबितो कयो वञे।